أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ياسين والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم تنزيل العزيز الرحيم لتنذر قوما ما أنذر آباؤهم فهم غافلون لقد حق القول على أكثرهم فهم لا يؤمنون إنا جعلنا في أعناقهم أغلالا فهي إلى الأذقان فهم مقمحون وجعلنا من بين أيديهم سدا ومن خلفهم سدا فأغشيناهم فهم لا يبصرون وسواء عليهم أنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون إنما تنذر من اتبع الذكر وخشي الرحمن بالغيب فبشره بمغفرة وأجر كريم إنا نحن نحيي الموتى ونكتب ما قدموا وآثارهم وكل شيء أحصيناه في إمام مبين السلام عليكم ورحمة الله وبركاته हाणे असीं पढ़ूं पिया सूरत यासीन ऐं पंहिंजो जेसिताईं असां पंहिंजो 5-8 आयतूं पढ़ी छॾियूं आहिनि जेके पहिरियों अर्ज़ु कयोसीं त 12 आयतूं आहिनि उन्हनि मंझि हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मके जे माण्हुनि जी ॻाल्हि आहे त उहे नथा मञनि उन ते हक़ थी चुको आहे उन खां पोइ मिसाल अलाह सुब्हानहू तआला ॾिनो वज़रिब लहुम मसलन असहाब अल क़रिय जंहिं मंझि ॿ पहिरें नबी आया पोइ उन्हनि खे न मञियाऊं वरी टियों बि आयो उनखे बि न मञियाऊं वरी पोइ जा मिन अक्सल मदीनत रजुलुन यसा क़ाल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन उनखे बि कोन मञियाऊं उनखे वरी पोइ क़त्लु कयऊं शहीद कयऊं पोइ हुन चयो त या लैत क़ौमी यअलमून बिमा ग़फ़र ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन पोइ उन्हनि माण्हुनि ते वरी क़ौम ते पोयां अज़ाब आयो अलाह सुब्हानहू तआला पोइ वरी मिसाल ॾिना त कहिड़े नमूने सां मोल धरतीअ खे जहिड़ो था करियूं वरी कहिड़े नमूने सां सिज ऐं चंड राति ॾींहं बदिलायूं था असां ताक़त इहा सॼी रखूं था उन खां पोइ ॿेड़ियुनि वग़ैरह जी ॻाल्हि हुई फ़लक जी ॻाल्हि हुई हिन खां पोइ अलाह ताला चयो त इहे सभई इल्ला रहमतम मिन्ना मुंहिंजी रहमत इल्ला रहमतम मिन्ना मतान इला हीन पोइ जेकॾहिं चइजे थो हिननि खे काफ़िरनि खे त भई ख़र्च करियो कुझु अॻिते मोकिलियो पंहिंजे लाइ आख़िरत में जेको कमु अचे त उहो उन ते एतिराज़ु था कनि उनखे हीअं था चवनि ऐं उन खां पोइ अलाह सुब्हानहू तआला चयो पंहिंजो अहिड़े नमूने सां जॾहिं सूर फूकबो त पोइ अहिड़े नमूने सां उथंदा त पोइ अहिड़े नमूने सां जेके जन्नती हूंदा उहे सलामुन क़ौलुम मिन रब्बिर रहीम उन्हनि सां अहिड़ी इनायतूं थींदियूं ऐं जेके काफ़िर हूंदा उन्हनि सां सलामुन क़ौलुम मिन रब्बिर रहीम काफ़िर हूंदा उन्हनि खे चइबो त इम्ताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून अलम अअद इलैकुम या बनी आदम वग़ैरह इहे सभई ॻाल्हियूं पाण पढ़ियूंसीं अन इब्दूनी हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम मुंहिंजी इबादत करियो मूंखे पूॼो हीउ सिधो रस्तो इहो अथव वलक़द अदल मिनकुम जिबिलन कसीरा अफलम तकूनू ताक़िलून हिन शैतान घणनि खे भुलायो अॻियुनि नसलनि खे तव्हांखे अकुल को आहे को कोन्हे को हाज़ी जहन्नम लती कुंतुम तुअदून इहो अथव हो जहन्नम जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो हो तुअदून इस्लाह अल यौम बिमा कुंतुम तकफ़ुरून इन में सड़ो हाणे दाख़िल थियो विछिलजो बिमा कुंतुम तकफ़ुरून इहे करे जो इन जो कुफ़ुर थिए कयो इनखे नथे मञो हाणे ॾिसो अखियुनि सां वञो हिन में
अल यौम ऐं फरमाए हाणे औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम 85 आयत खां अल यौम नख़्तिमु असीं ठप हणंदासूं ख़तमु कंदासीं यानी अला अफ़वाहिहिम हुननि जे ॿूथनि ते हुननि जे वातनि ते हुननि जे वतो कलिमुना ऐं असां सां ॻाल्हाईंदा ऐदीहिम हुननि जा हथ जेके हुननि जे हथनि कयो व तशहदु अर्जुलुहुम ऐं हुननि जूं टंगूं शहादत ॾींदियूं गवाही ॾींदियूं शाहिदी ॾींदियूं हुननि जे ख़िलाफ़ु त कहिड़ा बुछड़नि कमनि सां विया थिए कहिड़ा बुछड़ा कम कयाऊं थिए ॿिया उज़वाब जेके आहिनि अखियूं कन नक सभु खल जेका सूरत शूरा में खल जेका उहा बि शाहिदी ॾींदी त मूंसां असां हिन मोला हीअं थिए कयो बीमा कानू यक्सबून तो कलम ऐदी उहा तशद अर्जुलुम बीमा कानू यक्सबून जेको कयाऊं थिए कसब जेको कयाऊं थिए क यक्सबून जेको अमाल कयाऊं थिए बुछड़ा या चङा जेके बि कंदा हूंदा भला उहो नशाओ हाणे अलाह ताला फरमाए थो त भला उहो नशाओ जेकॾहिं असीं चाहियूं त छा करे हलो पियो इंसानु इहा दिलि हले पई माण्हू हले पियो घुमे पियो फिरे पियो 60 70 80 90 साल थी था वञनि अहिड़ा माण्हू खे परवाह कोन थो करे पर जेकॾहिं असां भलो नशा जेके असीं चाहियूं लतमसना अला अयूनिहिम त हुनजे तमस करे छॾियूं हुनजे अखियुनि खे यानी अखियुनि खे बंदि करे छॾियूं हुनजे लेपो ॾेई छॾियूं लतमसना अला अयूनिहिम हुनजे अखियुनि ते फस्तबिक़ुस्सिरात त पोइ हुन किथां पोइ भॼनि रस्ते ॾांहुं फस्तबिक़ुस्सिरात इहे सबक़त कनि यानी डोड़नि सिरात फअन्ना युबसिरून त ॾिसंदा हुन कीअं त पोइ हुन खूह में किरी पवनि हुन खॾ में किरी पवनि हुन करे असीं मतिलबु त ओचितो हुननि जूं अखियूं बंदि करे छॾियूं लेपो ॾेई छॾियूं अखियुनि खे बंदि करे छॾियूं त पोइ हुन छा कनि हाणे हिकिड़ो इहो सिचुएशन अलाह ताला ॿुधायो भलो नशाओ लतमसना अला आयुनिहिम अखियूं आहिनि अलहमदिल्ला कमु करियूं पिया ॾिसूं पिया वासूं पिया पढ़ूं पिया लिखूं पिया ड्राइव करियूं पिया हीअ पिया करियूं पर ओचितो अलाह सुब्हानो ताला हीअ बसारत खसे वठे हीअ जेका ॾिसण जी सलाहियत आहे खसिजी वञे हली त पोइ ओचितो त माण्हू बेकार थी हलियो फन्ना युबसिरून पोइ कहिड़ी ताक़त आहे जंहिं सां ॾिसबो कंदा कीअं ॾिसंदा किथां ॾिसंदा कीअं ॾिसंदा भलो नशाओ जेकॾहिं असीं चाहियूं अलाह सुब्हानो ताला चए थो जेकॾहिं असीं चाहियूं भलो नशाओ मसख़नाहुम अला मकानतिहिम त हुनखे बीहारे छॾियूं मसख़ करे छॾियूं हुनखे सन जॻह ते जिते बीठा हुजनि मतिलबु चुरी पुरी न सघनि हाणे ॿार रांदि कंदा आहिनि हिते असांजा चवंदा आहिनि त फ्रीज़ माना जहिड़ो जंहिं सिचुएशन में हूंदो आहे बसि उहो फ्रीज़ थी वेंदो आहे हलियो त जेकॾहिं असीं तव्हांखे फ्रीज़ करे छॾियूं बसि हलण चलण जी सलाहियत तव्हां खसिजी वञे हली ओचितो बसि ईअं थी थो भला मसख़नाहुम अला मकानतिहिम जिते बीठा आहियो त बीठा ई रहिजो वञे न चुरी पुरी सघो हेॾा न होॾा थी सघो पोइ छा कयो इहो थी थो त मसख़नाहुम अला मकानतिहिम फमस्तताऊ मुदीयन पोइ न को इस्तात रखंदा जो अॻिते हलनि मुदीयम वलाए यरजउन न को पोइते मोटण जी सलाह ते बीठो आहे हाणे माण्हू न को अॻिते वधी सघे न को पोइते मोटी सघे पोइ छा करे फ्रीज़ थी वञे हलियो जिते बीठो आहे हुते हाणे इहे ॿई सिचुएशन हिकिड़ा अलाह ताला तव्हांजे लाइ असांजे लाइ सभिनी लाइ ॾिना पोइ छा कंदो हूंदो पर हाणे हिते वरी बि उमिरि जेका आहे त उमिरि वॾी आहे पोइ उमिरि जेका आहे हुनजो बयानु सूरत नाल में आहे सूरत हज में सूरत मोमिनून वग़ैरह में वमन उमिरि पंहिंजो अज़ल उमिरि ते माण्हू पुछंदा रज़ील सभिनी खां ख़राबु जेका उमिरि आहे वॾी उमिरि त आहे की चङी आहे वॾी उमिरि माण्हू खे चए थो तूं 1000 जियो 1000 बरस हर बरस कयो दिन 50 1000 पर उहा त पोइ मुसीबत थी वेंदी उहो कीअं माण्हू हाणे हींअर त असां वटि यूथेनेशिया जे छा चइबो आहे हुनजे लाइ मुतलिक़ चवनि पिया छा चइबो आहे हुनखे त माण्हू पंहिंजी ज़िंदगी पाण ई ख़तमु करे सघण जी सलाहियत हुजेसि या न हुजेसि त हाणे मतिलबु त माण्हू फासी पए ज़िंदगी में जा पोइ साईं पंहिंजो छा चइबो आहे मौलवी साहिबु मलाह अहमद मलाह साहिबु हुनजे चयो उमिरि जेकॾहिं चईंदो त वधे मुंहिंजी पर जे वधी वई त पोइ फासी पवंदे अड़िजी वेंदे हलियो उमिरि वञा पोइ छा कंदे वमन अमिरो नुनकिस फिल ख़ल्क़
जॾहिं असां कंहिंखे उमिरि वधीक ॾियूं था त हुनजे ख़ल्क़ तख़लीक़ में, हुनजे उज़वनि में, हुननि जे बनावट में उबतो करे था छॾियूं, नक़स था करे छॾियूं हुनखे। मतिलबु त उहो सभई उज़वा जेके आहिनि से बेकार फिफड़ विया हलिया त जिगर वियो हलियो त बुखियूं वियो हलियूं त हीअ वियो हलियो त उहो जहिड़ा जिगर बुखियूं सीखनि में ठही वेजना वेही थी वहिणी सॼणे त हाणे छा कबो पोइ, मतिलबु त माण्हू हली कोन सघंदो, ज़ियाबीतस लॻी पई आहे, छा चइबो आहे मिठा पेशाब लॻा पिया आहिनि, हीअ बीमारी लॻी पई आहे, हू बीमारी, हज़ार बीमारियूं। पोइ वमन अमीर हो न नक़िस फिल ख़ल्क़। हाणे इन जे आयतुनि जे मारफत ॼण हिकिड़ो इशारो आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि छो 63 साल हुई, हुन खां वधीक छो कोन हुई, जो जेको माण्हू वॾी उमिरि जो थी वेंदो पोइ ख़ल्क़त में, बनावट में, उथण विहण में हाज़ुर थी वेंदो हलियो त पोइ तकलीफ़ थींदी। पोइ उहो जेको जलाल आहे, उहो जेको जमाल आहे, जेको इज़त, उहो जेको वक़ार आहे नबूअत जो, उहो जेको आहे सो माण्हुनि जे अखियुनि तां, माण्हुनि जे दिलनि तां हटी वेंदो हलियो। इन करे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात ॾांहुं बि हिन में इशारो आहे इन लिहाज़ खां। ऐं सूरत अंबिया में एॾो इशारो आहे, सूरत आल इमरान में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि ॾांहुं। हाणे हिते ॿिया ईंदड़ आयत जेका आहे साहिबु रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं इशारो आहे। वमन नुअम्मिरहु नुनक्किस फिल ख़ल्क़ अफला यअक़िलून। छा अकुल कोन अथव जो चवंदा इसकी उमिरि हुजे 1000 बरस, जीअं हर बरस के दिन 50,000 फासी वेंदो हलिया ज़िंदगी मां, पोइ छा कंदो? अकुल कोन अथव, को कोन था धारियो। अफला यअक़िलून, अकुल कोन था सम्झनि नथा इहा ॻाल्हि। वमा अल्लमनाहु शेर। हाणे हिते हो जेका आहे यानी ज़मीर जेको आहे सो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं डायरेक्ट वञे थो। वमा अल्लमनाहु हो माना उनखे, इनखे कंहिंखे माना रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, जंहिंसां ॻाल्हि शुरू थी सूरत यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन, उते क हुयो यानी तुंहिंजो केरु, यानी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿियो न, हिते इहो अल्लमना हो, हिते हो जेका आहे सा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं इशारो आहे। वमा अल्लमना हो, इनखे, यानी इन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वमा अल्लमना हो शेर, शेर असां न सेखारियो आहे। हाणे शाइर टे दफ़ा टिनि सूरतुनि में जेके आहिनि मके जा कुरैशी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शाइर था चवनि, शाइर शाइर शाइर। चोथे दफ़े अलाह ताला क़ुर शरीफ़ में चए थो त हीउ शाइर न आहे, हीउ पंजो दफ़ो आहे चए थो असां हिनखे शेर न सेखारियो आहे। हीउ 5 दफ़ा इन शेर ऐं शाइरी। ऐं शोहरा जी सूरत आहे 4 दफ़ो या 5 दफ़ो, त शोहरा जेके आहिनि से फी कुल वादिन यहीमून, मुंहिंजो भटकंदा हर कंहिं वादीअ में। शाइर जेको आहे सो को इज़त वारी ॻाल्हि कोन्हे, हालांकि शऊर जेको आहे सो सुठाई आहे, पर अलाह ताला क़ुर शरीफ़ में जेको ला यशऊरून ऐं ला तशऊरून, सम्झो नथा, सभु शऊर नथा रखो, इहो रुॻो नेगेटिव में इस्तेमालु कयो आहे। ऐं कॾहिं बि अलाह ताला ईअं कोन थो चए त फलाणे खे शऊर हुयो, इहो क़ुर शरीफ़ में लफ़्ज़ न आहे, यानी सम्झ न आहे। शऊर माना सम्झणु, सम्झे अकुल, इहा ॻाल्हि आहे। शेर सां वास्तो, इन करे शाइर जेको आहे सो बाशऊर थिए थो, पर अलाह ताला हुनजी तारीफ़ न कई आहे। छो त फी कुल वादिन यहीमून इल्ला जो इस्तिस्ना आहे त सवाइ उनजे जेके ईमान रखनि था। पोइ हाणे ज़ाहिर आहे त मौलाना रूमी आहे, मौलाना सादी आहे, की पंहिंजो साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, या अहिड़े क़िस्म जा ॿिया जेके शाइर आहिनि जंहिंजो नालो फज़ीलत सां माण्हू वठे थो, जेके नसीहतूं कनि था, इस्लाम जी ॻाल्हि कनि था या दीन जी ॻाल्हि कनि था। ऐं हिननि खे अंग्रेज़नि वटि जेके आहिनि मिल्टन ऐं फलाणा शाइर जेके आहिनि उहे पंहिंजो अलाह रसूल जी ॻाल्हियूं कनि था उन्हनि जे पंहिंजनि जी। पर पोइ मतिलबु त सभई शाइर जेके आहिनि से को ज़रूरु न आहे त चङाई हुजे उन्हनि मंझि, बुछड़ाई बि थिए थी। इन करे फी कुल वादिन यही मुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु इहो ई आहे। वमा अल्लमना हो शेर, असां हिन खे नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शेर न सेखारियो आहे। वमा यंबग़ी लहू, इहो हिन जो मुस्तहिक़ कोन्हे, यानी इन लाइक़ु कोन्हे जो हुनखे शेर सेखारियूं, जो ही शेर ठाहींदो अचे ऐं बैत ठाहींदो अचे ऐं फलाण कंदो अचे। हीअ जेको आहे नबी करे, रसूल करे असां मोकिलियो आहे हिनखे हुकुम वही अचे थी अलाह ताला वटां, मतिलबु त जिब्राईल अलैहिस्सलाम खणी अचे थो ऐं हुनजी या दिलि में क़ल्ब में विझे थो या डायरेक्ट हुनखे ॿुधाए थो, उहो बयानु करे थो माण्हुनि जे लाइ। हीअ दीन आहे, हीअ शाइरी कोन्हे का।
वमा अल्लमनाहु अश्शिअर वमा यंबग़ी लहु इन हुव इल्ला ज़िक्रुन व क़ुरानुम मुबीन। हीउ जेको अचे थो, हीउ जेको ॿुधाए थो तव्हांखे, जंहिंजो ज़िक्र सूरत जे शुरू में हुयो, हाणे वरी ॿीहर हिते ज़िक्र थियो आहे त पंहिंजो यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम जी ॻाल्हि आहे। त हीउ जेको सिधो रस्ते जी ॻाल्हि, हाज़ा सिरातुन मुस्तक़ीम हिते अची वियो अॻु में ई। इन हुव इल्ला ज़िक्रुन, हीउ ज़िक्र आहे। सूरत अंबिया में बि चए ज़िक्र, तौरात बि ज़िक्र आहे, इंजील बि ज़िक्र आहे, हीउ क़ुर बि ज़िक्र आहे। ऐं हीउ क़ुर फ़ुरक़ान आहे, त फ़ुरक़ान जी सूरत बि आहे। त फ़ुरक़ान तौरात खे बि अलाह ताला चयो त फ़ुरक़ान आहे। त अहिड़े नमूने सां हीउ बि ज़िक्र आहे, नसीहत आहे, याददाश्त आहे, उहा क़ुर आहे। क़ुर पढ़ण जी शइ आहे। ऐं जेको मतिलबु त ज़िक्रुन व क़ुरानुम मुबीन, पधिरो क़ुर आहे। हाणे इहो मुबीन हर अचे थो, हुन ते तवजो कजे। बय्यन आहे, पधिरो। छाजे लाइ आहे? लियुंज़िर मन कान हय्यन, इंतज़ार कंदो, डिॼारींदो। इहो इन जे लाइ त हीउ डिॼारे उन्हनि खे जेके हय आहिनि, जेके जहिड़ा आहिनि, जंहिंजूं दिलियूं जहिड़ियूं आहिनि, जेके तयारु आहिनि अलाह जी नसीहत वठणु, अलाह खां मतिलबु त जंहिंजियूं दिलियूं मुअलूं आहिनि, ठोठ ज़मीन वांगुरु, उन में सिलो उभरंदो कोन को, ॿिज छटिबो त उभरंदो कोन को पंहिंजो, छो जो मुअल दिलि जेका क़बूल न कंदी क़ुर खे, न को तौरात खे, न को इंजील खे। इन हुव इल्ला ज़िक्रुन व क़ुरानुम मुबीन लियुंज़िर, इन जे लाइ त इंतज़ारु कयो वञे, डिॼारे मन कान हय्यन, उन्हनि खे जेके हय आहिनि, जेके जहिड़ा आहिनि, जंहिंजूं दिलियूं जहिड़ियूं आहिनि, यानी जेके नसीहत वठण लाइ तयारु आहिनि, जंहिंजूं दिलियूं जेका मुअल आहे, दिलि जेका सुस्त आहे, दिलि जेका गाफ़िल आहे, दिलि शैतान जे हवाले आहे, त उनजी दिलि जेका क़बूल न कंदी अलाह ऐं रसूल जे नाले खे, ॻाल्हि खे। वयहक़ल क़ौल अलल काफ़िरीन, हुते शुरू में सूरत जे चयईं त हक़ थी चुको आहे घणनि ते, जेके न को अॻिते ॾिना, न को पोइ ते हले। त हिते वरी ॿीहर फरमाए थो वयहक़ल क़ौल अलल काफ़िरीन, काफ़रनि ते जेके कुफ़्र कंदा, हिनखे न मञींदा क़ुर खे ऐं पंहिंजो नबीअ खे, हिन आख़िरत खे, ऐं हिन क़ुर खे, हिन दीन खे, उहे ते हक़ थी चुको, यानी हिन ते अज़ाब जेको आख़िरत जो ऐं हिन दुनिया जो अज़ाब बि। हीअ वयहक़ल क़ौल, क़ौल उहो जेको आहे त यानी जन में वेंदा, ऐं क़ौल उहो जेको आहे त चङा माण्हू जेके ईमान वारा आहिनि जन्नत में वेंदा, पर हिननि ते यहक़ल क़ौल अलल काफ़िरीन, काफ़रनि ते इहो क़ौल जेको आहे सो हक़ थी चुको आहे, यानी हुन ते अज़ाब थींदो ई थींदो, आवे ई आवे। अवलम यरौ, छा ॾिसनि नथा, अवलम यरौ अन्ना, त कीअं असां ख़लक़ना लहुम, ख़लक़ियोसीं असां उन्हनि खे, मिमा अमिलत ऐदीना अनआमन, मिमा अमिलत पंहिंजे कुदरत सां, पंहिंजे अमल सां, ऐदीना असां पंहिंजे हथनि सां, पंहिंजे हथनि सां, अनआमनि जा ढोर जेके आहिनि, ढोर बि असां पंहिंजे हथनि सां ख़लकिया, हथनि सां। अलाह सुभाणे ताला खे हथ कोन्हनि को, पेर असां वांगुरु कोन्हनि को, अखियूं अलाह ताला मतिलबु त असांजी शबीह जहिड़ो न आहे हुनजी, पर ही हिकिड़ो तमसील आहे, मतिलबु त हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था, पोइ असां उनखे कैफ़ खान कीअं छो ऐं छा जे खां सवाइ असीं हिनखे मतिलबु त मञूं था, पर मतिलबु त इहो कोन था चवनि असां जहिड़ा हथ, असां जहिड़ियूं टंगूं, असां जहिड़ियूं अखियूं, असां जहिड़ो इहो कोन। त ऐदीना अलाह माना कुदरत सां, हिन माना ऐदीना माना असां पंहिंजी कुदरत सां हुननि जे लाइ ढोर ठाहिया आहिनि, ढोर मोकिलिया आहिनि, बनाया आहिनि, ख़लकिया आहिनि, नाज़िल कया आहिनि। ढोर ईअं कोन आसमान किरंदो पियो ढोर अचे ऐं वरी ॾिसूं उहो परियां अचे पियो, या मेंह पई किरे, या हाथी पियो किरे, इहो जेको घोड़ो पियो किरे, जेको जानवर पियो किरे, ईअं कोन्हे, मतिलबु ख़लकिया आहिनि अलाह धरती ते। नाज़िल जी मानाऊं घणियूं आहिनि। हिते आहे अमिलत ऐदीना अनआमन फहुम लहा मालिकून, पोइ उहे उन्हनि जा मालिक आहिनि, उहे ढोरनि जा, हाथियुनि जा बि था थियनि, हाथियुनि खे खाइबो कोन, पर हुन ते चढ़िबो, सुवारी था कनि, घोड़नि ते सुवारियूं कनि था, घोड़ो गधनि ते सुवारी कनि था, पर हीअ ढोर जेके जिनखे असीं चऊं था जानवर जेके खाइण जा आहिनि, मतिलबु त ढगियूं आहिनि, मेंहूं आहिनि, उठ आहे, हलाल आहे असां वटि,
तौरात वारनि पोइ वरी हुनखे हराम करे छॾियो आहे, पर अॻु में हज़रत इब्राहिम इसहाक याक़ूब उते हलाल हुयो। पोइ हाणे छा कयो ख़बर न आहे। पोइ आइदीना नामन फ़हम लहा मालिकून, पोइ उन्हनि जा आहे मालिक आहिनि, यानी हुनजी मिल्कियत थिए थी। हू चवंदो हीउ मुंहिंजो आहे ढगी, मुंहिंजी गऊं आहे, हीअ मुंहिंजी ॿकरी आहे, मुंहिंजी रिढ आहे, हीअ मुंहिंजो हरण आहे, इहे सभई खाई सघजनि था, त हुनजी मिल्कियत बि आहिनि। वज़ललनाहा लहुम, उन्हनि जे लाइ उनखे ज़लील कयोसीं, हिसाए उनखे मुसख़र कयोसीं उन्हनि जे लाइ जानवरनि नवायासीं, असां लिखियो आहे नवायासीं, यानी उनखे हुननि जे अख़्तियार में ॾिनो अथऊं। त उन खां मतिलबु त हुनखे पालीन, डोमेस्टिक एनिमल आहिनि इहे, हुनखे पालीन, पोइ वरी उनखे खीरु पीअनि उन्हनि जो, या वरी पोइ उनजो गोश्त खाइनि, या हुनजी खल जेका आहे सा इस्तेमालु कनि, उन्हनि जो दास उन जेका आहे सा उन इस्तेमालु कनि पंहिंजो, इहे सभई थियो। ज़ललनाहा लहुम, इन्हनि जे लाइ असां हुनखे नवायो आहे। फ़मिनहा रखूबुहुम, पोइ उन ते हू चढ़नि था, सवारी कनि था। वमिनहा याकुलून, ऐं उन जा जानवरनि खे उहो खाइनि बि था, मतिलबु त उन्हनि जो गोश्त खाइनि था, उनजो खीरु पीअनि था। वलहुम फ़ीहा मनाफ़िउ, इन्हनि मंझि उन्हनि जे लाइ घणा नफ़ा आहिनि। उहे मशारिब, पीअण जूं शयूं बि आहिनि, मतिलबु खीरु आहे पीअजे थो, पिस आहे पीअजे थो, हुनजो खाइजे थो। मिना मशारिब माना फ़ीहा मनाफ़िउ मशारिब अफ़ला यशकुरून, पोइ छा उहो शुकुरु नथा कनि। अॻियां फरमाईंदा फला याक़िलून, अकुलु नथा धारनि, भई हिते शुकुरु नथा कनि, यानी शुकुरु कनि अलाह ताला जो, यानी ढोर जेके आहिनि सो हुननि जा मग़लूब करे ॾिना आहिनि, उनखे नवाए ॾिना आहिनि, उनखे डोमेस्टिकेट करे ॾिना आहिनि, जो धारीनि था उनखे, उन जा फ़ाइदा हासिलु कनि था। ऐं सूरत नहल जेका आहे सा सॼी ढोरनि जे ऐं ॿियनि जानवरनि जे मुसख़र करण ऐं पंहिंजो उन जो, ऐं सूरत अनाम जी माना ई आहे इनाम, नेमत आहिनि इहे सभई, नाम ऐं अनाम ऐं इनाम, इहे सभई लफ़्ज़ अलफ़ ते ज़बर अनाम में, अलफ़ ते ज़ेर इनाम में, त पर सभई नेमत मज़ा, नाम मज़ा, इहे सभई नेमतूं आहिनि। अलाह जो शुकुरु कबो इन नेमतुनि जे लाइ। ढोर जेको आहे सो भटारो, असीं चवंदा आहियूं भटारो, वञी मतिलबु सगोरो, मतिलबु त की वरी चवंदा अमा में के ढगी खे अमा चवंदा वीचारा। बहरहाल वतख़ज़ू मिन दूनिल्लाह, ऐं वठनि था, वठो था तहीं वरी अलाह खां सवाइ आलिहतन लअल्लहुम युनसरून, ढोरनि खे की जानवरनि खे हिंदू जेको आहे सो वीचारो ढगीअ खे माता करे थो वठे, हुनखे मुक़दस थो सम्झे, हुनखे न को खीर त हुनजो पीए थो शायदि, पर गोश्त वोश्त पोइ वरी माण्हुनि खे मारे थो, ॿियनि खे जेके खाइनि था तन खे भई तूं न खा, भला नथो खाई त असीं सूअर कोन था खाऊं, त हाणे विड़ूं त कोन था कयूं, त भले सूअर छो थो खाए, त मतिलबु त कुतो खाइजे कोन थो, त माण्हू सां विड़बो कोन, जेको खाईंदो पंहिंजा चीनी वेठा खाइनि कुतनि खे, भले खाइनि, तोखे भला छा थो थिए जो माण्हू हूअं ई मरी थी वञे, पूरी थो छॾी, त मतिलबु त छा कबो, केॾांहुं कबो। त बहरहाल इन जा जहिड़ा लॻा पिया आहिनि। वतख़ज़ू मिन दूनिल्लाह आलिहतन, ॿियनि खे अलाह करे वठनि था हिन जॻह ते, ख़ुदि बि इन जानवरनि खे हू हनुमान बनायो अथऊं, उहो जेको छा चइबो आहे बोलो खे बनायो अथऊं ख़ुदा, होॾां हाथी खे ख़ुदा, होॾां सूंड थिए थी जेका उहो ख़ुदा, होॾां गऊं जेका असां ख़ुदा, होॾां फलाणो ख़ुदा, सभु ख़ुदा, सभई आलिह, सभई मुक़दस, सभई देवियूं ऐं देवताऊं ठाहे वेठा आहिनि सभिनी खे। वतख़ज़ू मिन दूनिल्लाह लअल्लहुम युनसरून, हिन जे लाइ त ॼणो उनजी मदद कनि, पर हाणे ढोर केॾां मदद कंदा, की हनुमान किथां मदद कंदो, पंहिंजो बंदर किथां मदद कंदो, की छा कंदो, युनसरून न मदद जीअं कई वेंदी। ला यस्ततीऊन नसरहुम, उहे न करे सघंदा उनजी मदद उन्हनि जी। वहुम लहुम जुंदुम मुहदरून, ऐं पर उहे हुननि जो लश्कर हूंदो जेके हाज़िर कयल हूंदा, यानी क़यामत ॾींहुं सभिनी खे जेके बि संदनि जंहिंजी पूॼा कनि था, ऐं खेनि बि सभिनी खे गॾु कयो वेंदो, हाज़िर कयो वेंदो। मुहदरून फला यहज़ुनक,
क़ौलुहुम। हाणे हिते क़ जेका वरी बि इशारो आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं त हे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं ॻणती न कर, हिज़्न न कर, फला यहज़ुनक तोखे हिज़्न न थिए, हिज़्न क़ौलुहुम इन्हनि जो क़ौल, इहे जेके काफ़िर आहिनि जेके नथा मञनि तोखे ऐं तोखे शाइर था चवनि, तोखे मजनू था चवनि, तोखे हीअं था चवनि, घणियूं ॻाल्हियूं था कनि, उहो सभिनी जो ज़िक्र अलाह ताला क़ुर शरीफ़ में कयो आहे। उहे तोखे जेको लफ़्ज़ चवनि था ऐं तोखे सुठो नथो लॻे पर तोखे ॻणती में न विझे इहा ॻाल्हि हुननि जी, फला यहज़ुनक क़ौलुहुम इन्ना नअलमु मा युसिरून व मा युअलिनून। असीं ॼाणूं था त हू कहिड़ी ॻाल्हि आहे जेका लिकाइनि था ऐं कहिड़ी ॻाल्हि जेका पधरी कनि था, ऐलान सां कनि था, वॾे वाक़े चवनि था, कहिड़ियूं ॻाल्हियूं मतिलबु असांखे सभु ख़बर आहे हुनजे दिलनि में छा आहे, हुनजे सीननि में वाफ़िस सुदूर आहिनि, हुननि जे सीननि में छा आहे उहो बि असीं ॼाणूं था। इन करे असीं हुननि खे मतिलबु तुंहिंजो एवज़ ॾींदासूं, हुनखे सज़ा ॾींदासूं हुननि जी, तूं ॻणती न कर। असांजो अलाह साईं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सूरत ताहा में आहे त छा तोखे इहो ॾिनोसीं असां वही पंहिंजो क़ुर हिन जे लाइ कोन ॾिनोसीं त तुंहिंजे दिलि खे सोढ़ो करे तशक़ा थियो थिए तोखे। त इहे ॻाल्हियूं सभु अलाह ताला आथत ॾियण जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाए थो त तूं ॻणती न कर, इहे तोखे कोन था रुॻो कूड़ो कनि पर इहो मूंखे कूड़ो था कनि। मूं मोकिलियो आहे तोखे, ॿियूं नबियनि खे मोकिलियो, पर हीअ अॻु में बि ईअं कंदा रहंदा हुआ। हिन जूं जेके जनरेशन्स आहिनि अहिड़ियूं क़ौमूं ऐं क़यामत ताईं अहिड़ा माण्हू ईंदा रहंदा जेके अलाह ताला जी ॻाल्हि खे झुतलाईंदा, को क़ुर खे कूड़ो चवंदा, तौरात खे कूड़ो चवंदा, पंहिंजो दीन खे कूड़ो चवंदा, बास बादल मौत खे कूड़ो चवंदा, अहिड़ा माण्हू ईंदा रहंदा। तूं ॻणती न कर, फला यहज़ुनक क़ौलुहुम इन्ना नअलमु मा युसिरून व मा युअलिनून। अवलम यरल इंसानु अन्ना ख़लक़नाहु मिन नुतफ़तिन फ़इज़ा हुव ख़सीमुम मुबीन। छा ॾिसनि नथा, इंसान न ॾिठो आहे, अवलम यरल इंसान, इंसान नथो ॾिसे। हाणे बनी आदम बि चयईं हिते हिन में ऐं इंसान बि चयईं, इंसान ॾिसे नथो, ॾिठो न आहे इंसान त अन्ना ख़लक़नाहु असां हुनखे ख़लकियो आहे मिन नुतफ़तिन, ठाहियो छा मञा नुतफ़े मञा मनी जे कतरे मञा, होॾां एग में होॾां स्पर्म मञा तुंहिंजो हिन मञा ठाहियो त फ़इज़ा हुव ख़सीमुम मुबीन। पोइ ॾिस त कीअं जहिड़ो थो करे पधिरो, ख़सीम पधिरी, पधिरो हाणे वरी पधिरो आहे, क़ुर बि पधिरो आहे त हिन जो जहिड़ो बि पधिरो आहे। फ़इज़ा हुव ख़सीमुम मुबीन, जहिड़े झटो लॻाए वेठो आहे, झगड़ालू आहे, पधिरो आहे झगड़ालू। वदरब लना मसल, असांजे लाइ मिसाल थो ठाहे, अलाह अहिड़ो आहे, अलाह अहिड़ो आहे, असांजो अहिड़ो आहे, अलाह अहिड़ो आहे, अलाह ॻऊं बि अलाह आहे त पंहिंजो बंदर बि अलाह आहे त नांग बि अलाह आहे त विछूं बि अलाह आहे त ख़ुदा आहे त भई सभई विछूं बंदर नांग घोड़ा गधा ॻऊं सभई अलाह थींदा। वदरब लना मसलन व नसिय ख़ल्क़हू, ऐं पंहिंजी ख़लक़त कीअं तख़लीक़ थियो आहे, कीअं ख़लकियो वियो आहे, उहा हुनखां विसरी थी वञे ॻाल्हि। उहा नसीह मां मसीह ख़ल्क़हू, पंहिंजी ख़लक़त विसरी थी वञे, पंहिंजी तख़लीक़ कीअं थी, पाण कीअं जुड़ियो आहे, कीअं ठहियो आहे, कीअं वॾो थियो आहे, सभु मूं अलाह ताला हुनखे परवरिश ॾिनी आहे, वॾो कयो आहे, पालियो आईंसि। मसीह ख़ल्क़हू क़ाल मन युहयिल इज़ाम, हाणे चवे थो त कीअं केरु जेको आहे हुन हिन हॾनि खे जीअरो कंदो, वहीअ रमीम, ऐं उहो ज़रा ज़रा थी विया हूंदा, ॻरी विया हूंदा, रमीम थी विया हूंदा, तेॾीमहिल केरु हुनखे उथारींदो। अलाह ताला जवाबु ॾिए थो हुनजो, कुल चओ ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं चओ हिननि खे युहयिहल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रा, जे उन्हनि खे वरी उथारींदो उहो जंहिं हुनखे पहिरियों दफ़ो पैदा कयो आहे। वॾो सबूत जेको आहे सॼी दुनिया में इहो ई आहे त जंहिं पहिरियों दफ़ो पैदा कयो आहे सॼी आसमान खे, ज़मीन खे, काइनात खे, इंसान खे, तोखे मूंखे, उहो ई वरी तोखे मूंखे ॼाणींदो। तोखे आसमान ज़मीन ॿी पैदा करे सघे थो, जेके चंड तारा ॿिया पैदा करे सघे थो, जंहिं पहिरियों दफ़ो पैदा कयो आहे। हाणे असांजी पोड़ी वीचारी पुछियो हाजी अहमद खां, बाबा ॼाणींदो अलाह साईं, कीअं ॼाणींदो, उन जवाबु ॾिनोसि हीउ जेको सूरत क़ुर अलाह ताला सूरत यासीन में फरमाई आहे, कुल युहयिहल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रतिन, जंहिं पहिरियों दफ़ो ख़लकियो आहे उहो ई वरी ॼाणींदो, ॿियो दफ़ो उथारींदो। पोइ चयईं बसि बसि बसि, सम्झ में ॻाल्हि अची वई।
हाणे जंहिंखे पोलनि खे बि सम्झ में अचे थी वञे ॻाल्हि त पोइ हाणे मरण खां अॻु में त इहो सम्झ में अचे थी, तमामु सुठी ॻाल्हि आहे। असीं नूरा खे अलाह ताला रहमत जन्नत में जायूं ॾिए। कुल इहो ई अलज़ी अंशअहा अव्वल मर्रतिन व बिकुल्ल ख़ल्क़िन अलीम। ऐं सभिनी ख़ल्क़त खे ख़ल्क़े थो ऐं सभिनी खे ख़ल्क़त खे ॼाणे थो, केरु किथे आहे, केरु किथे आहे, केरु किथे पूरियो पियो आहे, केरु किथे साड़ियो वियो, केरु किथे मच्छी खाई वई, कंहिंखे किथे आहे, केरु किथे आहे, सभिनी जी ख़ल्क़त जी ख़बर आहे किथे आहे केरु आहे। उहो बि कुल ख़ल्क़िन अलीम, सभिनी ॼाणे थो ख़ल्क़त जो। अलज़ी जअल लकुम मिन अश-शजरिल अख़दर नारा, उहो ई आहे जंहिं साए वण वञा बाहि थो ठाहे, जेको साओ आहे वण त साओ आहे, उन मां बाहि कीअं थी ठहे। ऐं उहो साओ वण जॾहिं वञे थो हेठि, वरी हुन मां गैस था ठहनि, पेट्रोल था ठहनि, हिन मञा कोयलो थो ठहे, हिन मञा हीरा था ठहनि, हिन मञा हिन वणनि मञा जेके मिलियन साल हेठि वञा धरती मंझि, उन मञा वरी कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थियूं ठहे। पर हिन मञा अलज़ी जअल लकुम, तव्हांजे लाइ ठाहे थो मिन अश-शजरिल अख़दर, साए वणनि मञा नारा, नार थो ठाहे, बाहि थो ठाहे। फ़इज़ा अंतुम मिन्हु तूक़िदून, पोइ उन मञा तव्हां वक़्तु उन मञा बाहि ॿारियो था, उन मञा खाओ पियो था। उहो सूरत वाक़िया में बि फरमाई, जीअं बाहि तव्हांजे लाइ ठाही अथऊं त हुन मञा कीअं तव्हां ताम था ठाहियो, मतिलबु त उनखे सेकण जे लाइ, हीअ करण जे लाइ, उन मञा फ़ाइदा था हासिलु करियो। पोइ यूनानी जेके मिथालाजी आहे, उन मंझि उहो जेको फलाणो आहे गॉड, उन वञी बाहि जी पंहिंजो ताक़त जेका असां सम्झी वरिती, त पोइ ॿिया जेके ज़्यूस जेको हुनखे कावड़ आई त हुनखे कढी छॾियईं वग़ैरह, चेन खे फलाणो अलाए छा नालो चेन करे छॾियईंसि वग़ैरह। असां सज़ा कोन्हे, अलाह ताला चए थो असां त सेखारियो आहे तव्हांखे त बाहि जो फ़ाइदा कहिड़ा थियनि था, त उन मां फ़ाइदा वठो। फ़इज़ा अंतुम मिन्हु तूक़िदून अवलैस लज़ी ख़लक़ अस्समावाति वल अर्ज़ बिक़ादिरिन अला अन यख़्लुक़ मिस्लहुम, छा उहो जंहिं पहिरियों दफ़ो ख़लक़ियो आहे आसमान ऐं ज़मीन खे, ख़लक़ अस्समावाति वल अर्ज़, आसमान ऐं ज़मीन खे जंहिं ख़लक़ियो आहे, उहो छा इहा कुदरत नथो रखे बिक़ादिरिन अला अन यख़्लुक़ मिस्लहुम, त जो उहो ख़लक़े उन्हनि जहिड़ा ॿिया खे, यानी आसमान ज़मीन जहिड़ा पहिरीं ख़लक़ियईं ओहिड़ा वरी ॿिया बि ख़लक़े सघे थो। छो नथो ख़लक़े सघे, भला बेशक ख़लक़े सघे थो। वल ख़ल्लाकुल अलीम, हू वॾो ज़बरदस्तु ख़लक़ींदड़ आहे, ख़ल्लाक आहे, ख़ालिक आहे पर ख़ल्लाक आहे, वॾो ज़बरदस्तु आहे, यानी हर वरी वरी ख़लक़े सघण जी सलाहियत हुनखे आहे। राज़िक़ आहे पर रज़ाक़ आहे, ख़ालिक आहे पर ख़ल्लाक आहे। भला 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 वल ख़ल्लाकुल अलीम, इनमा अमरुहू, जॾहिं हुनजो रुॻो हुकुम जॾहिं चाहे थो, इनमा अमरुहू इज़ा अराद शयअन, जंहिं शइ जो को इरादो जॾहिं करे थो, तॾहिं हुनजो रुॻो हुकुम थो करे। अमरुहू इज़ा अराद शयअन ऐं यक़ूल लहू कुन फयकून, जो हुनखे चए थो त थी, ऐं उहा थी पवे ॻाल्हि। कुन फयकून जी ॻाल्हि आहे, उहा सूरत मरियम में, सूरत आल इमरान में ऐं ॿियनि सूरतुनि मंझि कुन फयकून। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चयो त ठही पियो, हज़रत ज़करिया खे औलाद थी पियो, आसमान ज़मीन ठही पई, जेको हुकुम रुॻो हुनजी देरि आहे, जेको करणु चाहे सो करे सघे थो। विदा अराद शयअन ऐं यक़ूल लहू कुन फयकून फसुब्हानल्लज़ी बियदिही मलकूतु कुल्लि शैइन व इलैहि तुरजऊन। पोइ पाक आहे उहा ज़ात, सभु सारा उन पाक ज़ात खे जुगाए। फसुब्हानल्लज़ी, जेको जंहिंजे हथ में बेयदिही मलकूत, जंहिंजे हथनि में आहे मलकूत, मलकूत बादशाहत, डोमिनियन, सॼी मलकूत बादशाहत जेका आहे, कुल शयुनि, सभिनी शयुनि जी बादशाहत हुनजे हथ में आहे। यानी बादशाह मालिक बि उहो आहे, त ठाहिण वारो बि आहे, ख़ालिक बि उहो आहे, सॼी काइनात खे मलकूत कुल शयुनि, हर कंहिं शइ जी बादशाहत, हर कंहिं शइ जी मालिकियत, हर कंहिं शइ जी मलूकियत, डोमिनियन, उनखे आहे कुल शयुनि व इलैहि तुरजऊन, ऐं सभिनी उन ई ॾांहुं, यानी अलाह सुब्हानहू तआला ॾांहुं वरी सभिनी खे मोटिणो आहे। पोइ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन था चऊं, असीं अलाह वटां आया आहियूं ऐं अलाह
ॾांहुं ई वरी मोटंदासूं। त हिते आहे सभु कंहिं शइ खे वरी अलाह ॾांहुं मोटणो आहे। कुल शयुनि यर्ज इला असली, हीअं चवंदा आहिनि सभु का शइ पंहिंजे असुल ॾांहुं मोटंदी। पोइ हिन जूं बहरहाल हिन जूं मुख़्तलिफ़ मानाऊं थियनि थियूं। हाणे हिते असांजी सूरत यासीन हिते पूरी कईसूं। तमामु भलारी सूरत आहे ऐं हर वक़्तु, हर ॾुखियाई जे वक़्तु, हर बीमारी जे वक़्तु, मौत जे वक़्तु, मौत खां पोइ हीअ बख़्श पढ़िजे ऐं पंहिंजो दुआ घुरिजे। अलाह ताला मददगार थींदो, अलाह ताला तौफ़ीक़ ॾींदो ऐं सभिनी खे। हीअ सुहिणी सूरत आहे, दिलि आहे क़ुर जी ऐं तमामु भलारी सूरत आहे। ऐं क़यामत जे ॾींहुं अलाह सुब्हानो व ताला चवंदो त तव्हां वियो त आउं तव्हांखे ॿुधाए सूरत यासीन ऐं सूरत ताहा पढ़ी ॿुधायां। اللهم اغفر لنا وارحمنا وارزقنا واحفظنا واهدنا الى الصراط المستقيم صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم. حسبي الله لا اله الا هو عليه توكلت رب العرش العظيم.